अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो तव्हां सब खैरियत सां हूंदो। वेलकम था कयूं असांजे हिन यूट्यूब चैनल मरी अकेडमी में। असां तमाम घणा कोर्सेस ॾिठा आहिनि यूट्यूब ते 9th क्लास जे फिज़िक्स किताब जा, बट उहे छा में आहिनि, उर्दू में आहिनि। ठीकु आहे, ते असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि उहे छा में आहिनि, सिंधी मीडियम जा स्टूडेंट्स आहिनि ऐं उहे उन कॉन्टेंट के सही नमूने सां सम्झी नथा सघनि ऐं उन परेशानी जे करे उन्हनि जो सिलेबस क्लियर नथो थी सघे। इन परेशानी खे ख़तमु करण जे लाइ असां हिकु डेडिकेटेड कोर्स खे डिज़ाइन कयो आहे, जंहिंमें असां शुरूआति खां वठी एंड ताईं सभु चैप्टरनि खे क्लियर कराईंदासीं। अॼोको जेको असांजो आहे उहो असां सिर्फ़ु इंट्रोडक्शन टू फिज़िक्स पढ़ंदासीं। फिज़िक्स छा आहे, त हलूं था असां पंहिंजे पहिरें टॉपिक अमेज़िंग टॉपिक जे तरफ़ ऐं उनखे सम्झण जी कोशिशि था कयूं। उमेदु आहे त तव्हां गौर फ़िक्र सां असांजे हिन लेक्चर खां लुत्फ़ वठंदव ऐं हिन मां जेको आहे कुझु हासिलु कंदव। ठीकु आहे, त हलूं था असां पंहिंजे पहिरें टॉपिक जी तरफ़। अची विया आहियूं असां पंहिंजे फस्ट टॉपिक जी तरफ़, जेको आहे फिज़िक्स छा आहे। असल में असां अगरि इन कॉन्सेप्ट खे पढ़ंदासीं त असांखे ख़बर त हुजणु खपे त फिज़िक्स छा आहे। ठीकु आहे, त इन कॉन्सेप्ट खे पढ़ण जे लाइ असांखे कुझु असां किताबी पहिरां डेफिनेशन पढ़ंदासीं ऐं पोइ असां हिनखे स्टडी कंदासीं पंहिंजे तरफ़ खां ऐं कुझु एग्ज़ाम्पल खे असां ॾिसंदासीं। ठीकु आहे, फिज़िक्स अगरि किताबी डेफिनेशन पढ़ंदासीं त तव्हांखे तीर जो निशान नज़र ईंदो हूंदो, हिकु पेंसिल जो, जेको असांखे इंडिकेट करे थो त असां किथे पढ़ूं था। ठीकु आहे, त फिज़िक्स साइंस जी उहा शाख़ आहे जेका फितरत जो मुताइलो करे नतीजा आख़ज़ करे रियाज़ियाती शिकिल में पेश करे थी। ठीकु आहे, जंहिंमें असां छा खे पढ़ूं, फिज़िक्स साइंस जी उहा शाख़ आहे जंहिंमें असां नेचर खे पढ़ूं, नेचर कुदरत खे पढ़ूं। ठीकु आहे, त कुदरत खे पढ़ूं मतिलबु छा आहे, इन जो मतिलबु इहो आहे सिंपली त असांजी का शइ कमु कीअं थी करे, असांजो कार हले छो थो, असांजी जेका गाॾी आहे उहा बीठी छो आहे। ऐं इहो तव्हां न्यूटन जो क़ाइदो तमामु मशहूरु आहे त जॾहिं न्यूटन वेठो हो सूफ़ जे वण जे हेठां त सूफ़ मथां उन जे किरी पियो, त उन सोचियो त सूफ़ मथां मां हेठि किरियो छो। हुन तॾहिं पंहिंजो न्यूटन्स जा क़ाइदा ठाहिया। उन क़ाइदनि खे असां छा में था पढ़ूं, फिज़िक्स में था पढ़ूं। त फिज़िक्स असल में आहे छा, त जंहिंमें असां छा खे पढ़ूं, हरकियात ऐं असांजे आराम खे। ठीकु आहे, त माना का शइ बीठल छो आहे ऐं का शइ हले छो थी, मोशन छो थी करे। ठीकु आहे, त इहो छा आहे, असांजो हिकिड़ो सिंपल ई डेफिनेशन आहे फिज़िक्स जो। अगरि केरु पुछे त असां हीअ ॿुधाए था सघूं त फिज़िक्स असां जंहिंमें फिज़िक्स इहा त थी वई असांजी किताबी डेफिनेशन। फिज़िक्स साइंस जी उहा शाख़ आहे जेका फितरत जो मुताइलो करे नतीजा आख़ज़ करे रियाज़ियाती शिकिल में पेश करे थी। अगरि असां पंहिंजे लफ़्ज़नि में ॿुधाइणु चाहियूं त जंहिंमें असां फिज़िक्स उहा शइ आहे या उहा असांजी शाख़ आहे साइंस जी जंहिंमें असां मोशन हरकियात खे स्टडी कंदा आहियूं, रेस्ट ऐं हरकियात खे छा कंदा आहियूं, स्टडी कंदा आहियूं। इहा आहे असांजी अॼु इहो ई आहे, सिंपल बुनियादु आहे ऐं तमामु ई तव्हांखे क्लियर कराए छॾियो आहे टॉपिक खे। त फिज़िक्स छा आहे, फिज़िक्स जंहिंमें असां छा खे स्टडी कयूं, हरकियात खे कयूं, हरकत खे स्टडी कयूं, हरकत खे पढ़ूं। ठीकु आहे, इहो आहे असांजो फस्ट टॉपिक ऐं मिलंदासीं अॻिले वीडियो में। तेसिताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो, बेल आइकन खे त प्रेस करे छॾिजो, छो त हर ईंदड़ वीडियो तव्हां त लाज़मी पहुचे, छो त तमामु घणो जेको आहे ही असांजो कोर्स असांखे मदद ॾींदो। ठीकु आहे, त तंहिंजे करे तव्हांखे चैनल खे लाइक करिणो आहे, बेल आइकन खे प्रेस करे छॾिणो आहे। मिलंदासीं अॻिले वीडियो में, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो।